अस्सलाम वालेकुम। हिकु हमरा हुयो जो कुते जे मथां वेठो रोए पियो। कुतो हुनजो फतके पियो, हे वेठो रोए पियो। उतां हिकिड़े फ़क़ीर जो अचे गुज़र थियो। फ़क़ीर जो ॾिठो त हमरा रोए थो पियो ज़ारो ज़ार। फ़क़ीर हुन ॾे सुरी आयो, अची ॾिठईं त हिकिड़ो कुतो आहे जेको फतके थो पियो, हे रोए थो पियो ज़ारो ज़ार। हिन खां पुछा के छो थो तूं रोईं एतिरो? चई हीउ मुंहिंजो कुतो जेको हुयो वफ़ादार हुयो ऐं बाक़ाइदे शेर हुयो, मुंहिंजे सामान जी, माल जी, घर जी हिफ़ाज़त कंदो हुए। अॼु तड़पी तड़पी मरी रहियो आहे, जो बुख ते जो हिनखे मानी कोन मिली, इन जे करे मरी रहियो आहे। हिनखे चई पोइ तूं मानी हिनखे ॾी हा न? चई मानी हिनखे कंहिं बि कोन ॾी, ऐं मूं वटि बि कोन हुई जो मां हिनखे मानी ॾियां ऐं बची वञे हा। अॼु तड़पी रहियो आहे। हिन फ़क़ीर छा कयो, हिनखे भाकुर विधो। हिनखे चई त मूं वटि बि मानी कान्हे त मां ई मानी ॾियां कुते खे, पर मूंखे बि अॼु ख़ैरात में पैसा ई मिलिया आहिनि ऐं शहर बि घणो परे आहे। हाणे हिते कुतो आख़िर फतकी फतकी मरी वियो। हिते जो फ़क़ीर जो हुनखे कॾहिं भाकुर पायऊं, हुन हथु कढियईं। मोकिलाइण वारो हुयो त ॾिठईं त हुनजे पुठारक में का शइ ॿधल आहे। पुछा कंहिंखे छा आहे? चई हिन में मानी आहे। चई जॾहिं जो मानी जो तोसां साण आहे त पोइ तूं कुते खे मानी छो न ॾिनी? चई हीअ मानी चई मां पैसनि ते वरिती आहे। चई तूं पैसनि ते वरिती आहे त पर पोइ कुते खे त मानी ॾी आहे न, कुते खे त बचाई आहे न। उनजे लाइ तूं रोई पियो, हे तूं जेको तो ॻोढ़ा ॻाड़ी पियो, तुंहिंजी अखियुनि खां पाणी हले पियो, हेतिरा लुड़क मिड़े मथां हारे यकी रड़ियूं पियो थो करी, हिनखे मानी न ॾई, हिनखे अधु मानी ॾियां त ॿिए बची वञे हा, उन लाइ तूं रोई थो पियो। चई मानी पैसनि जी आहे ऐं जेके ॻोढ़ा आहिनि इहे त मुख़्तज आहिनि न, इन जे करे। चई हे जेके तुंहिंजा ॻोढ़ा आहिनि इहे मुख़्तज आहिनि, वॾा क़ीमती त इहे आहिनि, मानी जी कहिड़ी क़ीमत आहे हिन जे अॻियां? इहे ॻोढ़ा तूं हुननि खे मामूली सम्झी थो। अगरि इहे तूं ॻोढ़ा, इहे लुड़क अगरि तूं अलाह जी तूं इबादत करे इहे लुड़क ऐं ॻोढ़ा तूं कढी हा, ओॾी महिल इहे रड़ियूं तूं करी हा त तुंहिंजा समूरा गुनाह ख़तमु थी वञनि हा, तोखे जन्नत मिली वञे हा। तूं हिन कुते जे लाइ जेको मानी हिनखे न ॾई, उन जे लाइ तूं रोई थो ऐं क़ीमती ॻोढ़ा जेके उहो ज़्यान पियो थो करी। चई पोइ मानी त पैसनि जी आहे, ॻोढ़ा त मुख़्तज आहिनि। चई तोखे कहिड़ो क़दुरु आहे हिन ॻोढ़नि जो? ॻोढ़ा तोखे ख़बर आहे त काॾों निकिरंदा आहिनि, लुड़क काॾों निकिरंदा आहिनि, हे त जिगर मां निकिरंदा आहिनि। जे अगरि माण्हू अलाह जी इबादत करे, अगरि जे रोअंदो ईअं त अलाह ताला उनजा गुनाह ई ख़तमु करे छॾींदो आहे, ऐं तूं हिननि खे मामूली सम्झी थो ऐं फिरी थो सम्झी। सो दोस्तो, इन मां इहो ई सबक़ु मिले थो। अक्सर करे माण्हू जेको बि मिट माइट को दोस्त अगरि गुरबत में को मरी वेंदो आहे, को बीमारी मरी वेंदो आहे, माण्हू हमदर्दी जे लाइ वेंदो आहे, उते वञी बसि रोअंदो आहे ऐं इहे ॻोढ़ा पंहिंजा कढंदो आहे, लुड़क पंहिंजा कढंदो आहे, यानी की हमदर्दी ॾेखारींदो आहे त मुंहिंजी हेतिरी हिन हमदर्दी हुई। अगरि इन खां बहितर इहो न आहे त माण्हू हुनजी मदद करे, उनखे माण्हू पैसा ॾिए, पैसा ॾेई माण्हू हमदर्दी करे न, छो जो फ्री में आहिनि, हिननि जो क़दुरु कंहिंखे कोन्हे को। अगरि जे माण्हू अलाह जी इबादत में अगरि इहे ॻोढ़ा माण्हू अगरि किराए कढे अखियुनि मां, अलाह जी इबादत करे ऐं रड़ियूं करे इहे, त उनखे जन्नत मिली वञे, गुनाह बि ख़तमु थी वञनि। बसि माण्हू जेको त ढोंग कंदा आहिनि ऐं ॿियनि खे ॾेखारींदा असांजी हेॾी सारी तव्हां सां हमदर्दी आहे। हाणे तव्हां अगरि इहो ई ॾिसो, हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे। कॾहिं बि का शादी थींदी आहे, माण्हू शादी जो सॾु कंहिंखे ॾींदो आहे, उते माण्हू सॾु भरणु ईंदा आहिनि ऐं उते ख़ुशी बि अचे कंदा आहिनि, ऐं उते माना किथे गुरबत हूंदी आहे त 500 1000 माण्हू 5000 माण्हू ॾींदा आहिनि, ओॾी महिल जो हुनखे मुबारकी में ॾेई हलिया वेंदा आहिनि। पर अगरि को मरी थो वञे, अगरि अहिड़ी हमदर्दी अगरि ॾेखारीनि, जीअं शादी में था ॾेखारीनि, इहा ई हमदर्दी ॾेखारीनि। जंहिंजो माण्हू मरी थो वञे, अगरि इहे ई माण्हू सभई गॾु थी 500 1000 करे सभई गॾु करे हुनखे ॾियनि, त हुनजा 2-3 लख ठही वेंदा। ॿियो जेको हुनजा बच्चा आहिनि या हुनजे घर वारा आहिनि, कुझु न कुझु त उन्हनि जे लाइ भलो थी वेंदो। वञण वारी शइ त वई हली, पर अगरि जे हमदर्दी करणी आहे त उनखे सभु गॾु करे उनखे ॾियनि। हूअं शादी में 500 1000 थी थो वञे, पर अगरि को मरी थो वञे त उनजे लाइ 500 1000 नथो थी सघे हर कंहिं वटि। अगरि सभई गॾु करे उनखे ई ॾियनि त कुझु न कुझु, अगरि उनजा नंढा ॿार आहिनि त कुझु न कुझु उन्हनि जो थी पवंदो। जे उहो ग़रीब आहे त बि कुझु न कुझु उन्हनि जो थी वेंदो। पर ईअं न आहे हूंदो, हर माण्हू हमदर्दी इहा ॾेखारींदो आहे। चवंदा मुख़्त जा ॻोढ़ा आहिनि, बसि उते वञींदासीं, वञी ॻोढ़ा ॻाड़ींदासीं, चवंदा ॾाढो भलो हुयो, पोइ हुनजी नेकी करे ओॾी न मोटींदासीं। अगरि को बीमार आहे, अगरि को ॻोठ आहे या शहर आहे, को मोहल्लो आहे,
अगरि ॾिसंदा बीमार आहे, ग़रीब आहे, अगरि हमदर्दी ॾेखारनि अहिड़ी जीअं शादी में त हमदर्दी ॾेखारनि, ईअं ई सभई अगरि गॾिजी 500 हज़ार गॾु करे 500 गॾु करे जेको जंहिंजो हाल हुजे, अगरि सभई गॾु करे पैसा ॾियनि त बि 4-5 लख ठही वेंदा, त उन बीमार जो इलाजु थी सघे थो जेकर हमदर्दी ॾेखारणी आहे त। बाक़ी शादी में त सभु को ईंदो आहे, झुमिर बि हणंदो आहे, 1000-2000 बि ॾेई वेंदो आहे, ओॾी महिल सभु को हमदर्द थिए थो। पर जेॾी महिल ॾुखियो टाइम अचे थो कंहिंजे मथां त पोइ कंहिंखे हमदर्दी यादि कान्हे का, पोइ हर कोई ईअं ईंदो आहे, अचे हुते पिटका सिटका कंदो आहे त असां तुंहिंजे लाइ त अलाए छा आहियूं, अलाए छा तुंहिंजे लाइ कयूं आहे। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि ॻाल्हि सम्झ में अचे त लाइक ऐं शेयर कजो।